वृंदावन में एकड़ी ॾाढी सुंदर सुशीला विद्यावती कन्या रहंदी ही जंहिंजो नालो हो चित्रा। छा नालो हो याद रखजो। इहा योगिनी विद्या में पारंगत हुई। योगिनी विद्या योग विद्या में एडी उन जे अंदर प्रतिभा हुई, विद्या हुई कि एक बार कंहिंखे बस ये 5 सेकंड ॾिसी वठे, एक बार 2-3 सेकंड कंहिंखे ॾिसी वठे, पोइ कई ॾींहं पोइ बि उनजी हू बहू उई तस्वीर ठाहे छॾींदी, अहिड़ो चित्र छापींदी। नालो हुयो चित्रा उनजो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हाँ ध्यान जो एक बार छा थियो, भगवान जा बाल सखा श्री दामा, सुदामा न श्री दामा, चवंदन राधा जी जा ये भाव होया, है ना। भागवत में इन जो वर्णन ना है, बियन शास्त्रन में कई वेद पुराण शास्त्र हरि अनंत हरि कथा अनंता। तो श्री दामा भगवान कृष्ण जा बाल सखा बाल गोपाल मित्र होया। एक बार श्री धामा भगवान कृष्ण के चयो कि मुखे तांजो चित्र खपे, मुखे पंहिंजो चित्र जो, है ना। आजकल ताने हर जेब में STD PCO आ। 15 साल पहिरियों PCO में वञी ॻाल्हाइणो पवंदो। चओ हरे राम। ऐं वञी करे फोटो खिचाइण लाइ वीचारा माण्हू छटियूं ॿारे बल्ब ॿारे वञी करे आला तिरछा थी फोटो खिचाईंदा। ऐं हाणे त हर जेब में छा आहे, हाँ STD PCO भी आ और फोटो स्टूडियो भी आ। जी चाहे हेठ मथे करे आला तिरछा थी करे, है ना, सेल्फी वठो, फोटो वठो, वीडियो ठाहियो, वीडियो शूटिंग भी अची वई। चओ हरे कृष्ण। वही कई तरह जा ऐप भी अची आ, है ना। माण्हू चाहे त बिल्ली ठही करे फोटो खिचाए, कोई कुत्ता ठही करे फोटो खिचाईंदा आहिनि, पंहिंजा ठाहींदा आहिनि। इन मिलेनि छा थो हलाए। चङो भलो भगवान तव्हांखे माण्हू ठाहियो आहे, पसंदि आयो आहे, उहो कुतो बिल्ली ठही करे, ॿिया कई तरह जा ॿार नंढा ठीका कनि, उन सम्झ में ईंदो आहे, वॾा वॾा बि। चओ हरे राम। हिकु बार अंबला पकड़े वेठी, चई ॿी ते मां फोटो मैं सुठो खीचींदी, बढ़िया ठही करे वेठुमि। चई बढ़िया खिले पई, मां ॾेखार ॾिसां त हाणे छा चइजे, छा चइजे। हाणे वरी पंहिंजी बेइज़ती पाण कीअं कराइजे। ॾिसां त डाघीअ जे रूप में। मां चयमि थियो हूंदो कोई जनम खटे छॾियो भगवान, हाँ केॾीमहिल ॿिलीअ जे रूप में। चई मुंहुं खोल। मुंहुं खोलियो त ॾिसां त हेॾी वॾी ज़बान, 15 फुट ॿाहिरि। मां हेॾी ज़बान आहे मुंहिंजी, भले ॻाल्हाईंदो वधीक आहियां पर ज़बान हेॾी लंबी थोरी आहे। असांखे त ॻाल्हाइणो ई पवंदो आहे न भाई, हा न ॻाल्हाईंदासीं तव्हां चवंदो छो वेठो आहे पोइ हिते, या ॻाल्हाए या वरी ॻाए। हरे कृष्ण। त हाणे हर जेब में PCO, हर जेब में फोटो स्टूडियो, हर जेब में वीडियो शूटिंग। हरे राम। और हर जेब में दुनिया है ना। गूगल महाराज के जेको चओ त कढी ॾे, जंहिंजी पोल पट्टी खोलणी तो पुछो सभु कढी ॾींदो। गूगल महाराज के बस चओ थोड़ो चक्रो घुमंदो आहे ईअं, बस 2-3 सेकंड वठंदो तव्हांजा, पोइ बस ईअं ठका करे ॾींदो। हरे राम। तो भगवान कृष्ण तरी बाल मुकुंद हा, नंढा सा हा, उन्हनि जी नंढी उम्र हुई 3-4 साल। मैया यशोदा जी आंचल पकड़े करे जिद करण लगा, मैया मेरो चित्र दे न। अरे छोरा तुंहिंजो फोटो काॾों आयो, तुंहिंजो चित्र ठाहियूं तरी त ॼऊं, त पोइ मुंहिंजो चित्र कढ़ाए। हाणे ही चित्र कढ़ाए त ईअं तो सम्झे कोई मोबाइल पई आहे कि ईंदासीं ऐं तुंहिंजो फोटो खींचींदासीं। अरे तुंहिंजो चित्र कढाइण लाइ कंहिं कलाकार खे सॾु करिणो पवंदो, त सॾु कर न। मूंखे हिन महिल कमु आहे, तंग न कर। मुखे मक्खन कढण दे, भोजन ठाहिण दे। एतिरे में नंद बाबा अची विया। चओ हरे राम। नंद बाबा खिलने लगा, अरे महर काहे को लाला को परेशान कर रही है। मैं परेशान कर रही हूं कि 24 घंटे ये उधम ही उधम कर रहा है। हाँ छा थो चए तो हाणे मुखे फोटू कढाए दे मुंहिंजो। हाणे कढायोस फोटू। एतरे में कन्हैया अचिया, नंद बाबा के पकड़े रखे। बाबा बाबा मुझे तो चित्र चाहिए, अपनो चित्र चाहिए। ठीक है 2-3 दिन में, नहीं अभी चाहिए अभी चाहिए। अरे भैया छा कयूं। नंद बाबा हिकिड़ो माण्हू मोकिलियो कंहिं ॾे
चित्रा देवी ॾे, चित्रलेखा न, चित्रा देवी नालो हुन जो। उन ॾे वियो, भाई तोखे नंद बाबा सॾु करायो आहे कि हल तूं कान्हा जो चित्र तैयार कर। हुन चई अरे वाह, नंद बाबा सॾु करायो आहे, चित्र मां छा पींदी आहियां, पंहिंजे आत्मिक आनंद जे लाइ, योगिनी आहियां। ईअं थोड़ी कोई बि सॾु करे वञी चित्र छापिया, मां पैसनि जे लाइ थोड़ी न छापींदी आहियां। भगवान अंतर्यामी नंद भवन में सभु ॿुधनि पिया, इहे त कमु बिगाड़े छॾींदी। अंदर ई अंदर अहिड़ो जादू टोनो कयूं त जेकी गोपी वई हुअसि उहा चए थी सम्झे नथी, तूं हिकु बार ॾिस त सही कृष्ण खे, अहिड़ो सुंदर तूं चित्र करी न छापियो हूंदे, उहो एॾो सुंदर अथई, अनंत सुंदर ब्रजराज अथई, आख़िर असांजे गांव जा गोकुल जा राजा आहिनि। पागल, तोखे त अवसर मिलियो आहे। चई हा, इहा ॻाल्हि त सही आहे, ॾाढा धर्मात्मा आहिनि, महात्मा आहिनि, दानी आहिनि, पुण्यात्मा आहिनि, दयालु आहिनि। वाकई मूंखां ग़लती थी वई, मूंखे हलणु खपे, हल जल्दी। चित्रा देवी वई ओॾे, श्री कृष्ण खे निहारियईं, वो जो ॾिठई त पोइ त उते ई धरती खिसकी वई, वेसर खाधी थी पई, ॾिसंदी रहिजी वई। अरे भाई छा थियो, ॾिठ, आवाज ही नथी निकिरे। अरे ॾिठ, मां त ॿुधो तूं 4 पल ॾिसी करे 3-4 पल ऐं फोटो कढी वठंदी आहे। साल पोइ बि कोई पुछे त हुनखे उहो दिमाग़ में मेमोरी में रहंदो आहे। पेन ड्राइव में, कंप्यूटर में बि एतिरा ॾींहं मेमोरी न रहे जेकी हुनजी शार्प माइंड मेमोरी। चओ अरे राम। लेकिन जेॾी महिल ई श्री कृष्ण खे ॾिठई त नज़रियूं हटनि ई कोन, ॼण न ईअं कोई फोटो छपियल हूंदो आहे, उएं थी वई। हाँ वो समझन पिया शायद वीचारी चित्र ठाहींदी आहे, तॾहिं एॾो तके तके ॾिसे थी पई। भगवान मुस्कुराइनि, नचनि, गाइनि, खेॾनि, हथ रखनि, मेरो चित्र काढ़ना, अच्छो चित्र आएगो, मुझे चित्र चाहिए, मैं लूंगो। ये छोरा चुप करे वे, ॻाल्हाईंदे त फोटो ख़राब ईंदे, वरी चुप वेही रहे वीचारो। आख़िर काफ़ी देर दर्शन करे सखी हलायसि, ठीकु आहे, बुखार उखार त न थियो अथई? थी न ठीकु आहे, वापसि वई। थी अॼु तक जीवन में पहिरियों बार मां कोई अहिड़ो बालक ॾिठो आहे, अहिड़ो कोई, पाण बि नंढी उमिरि हुअसि, हा न, अहिड़ो कोई कमाल आहे, अहिड़ो चहिरो न ॾिठो आहे मां अॼु तक। छा हुयो हिन में, कहिड़ो जादू हो कि हिकु बार मां ॾिठमि त नज़रूं ई न पई हटनि मुंहिंजी। ठीकु आहे, जेको बि हुजे, मां चित्र ठाहियां थी। चित्र ठाहिण वेहे, ये श्री कृष्ण जो चित्र ठाहे त जेकी अखियुनि में मुस्कान पकड़ी हुई उहा छापण चाहे, वरी ध्यान करे तो श्री कृष्ण ॿिए तरह सां मुस्कुराइजे ध्यान में। अरे ये मुस्कान त ॿी आहे, वरी ॿी ठाहे त टी मुस्कान अची वञे। अखियूं ठाहे कमल दल लोचन त थोड़ी तिरछी करे छॾे भगवान, नज़र टेढ़ी करे छॾे। केॾी महिल अखियूं बंदि करे पागल थी वई, थी मूंसां कहिड़ो जादू टोनो थी वियो आहे, हे छा थी वियो आहे, कमाल आहे, अॼु तक मूंसां ईअं न थियो आहे। ॾिठो बि हिनखे सभिनि खां वधीक आहे, हिन जो चित्र ई नथो ठहे। ॾाढो दुखी थी वई, परेशान थी वई। 25, 30, 50 बार, 100 बार प्रयास की, लेकिन हर बार भगवान जी स्माइल चेंज, हाव भाव बदलजी वञनि, मुस्कुराहट बदलजी वञे, निहारण बदलजी वञे। केॾी महिल ॾंद कढे खीखी खीखी कनि, केॾी महिल चुप थी वञनि, केॾी महिल मुस्कुराइण लॻनि, केॾी महिल खिलण लॻनि, केॾी महिल ईअं हूंदो आहे भाई जीअं इशारे सां माण्हू मज़ाक कंदो आहे, उएं लॻनि। पागल थी वई, तंग थी वई, कलम रखी करे, कागज रखी करे, ॿई हथ पकड़े वेठी। एतिरे में केरु आया? श्री नारद जी महाराज। नारायण 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 नारायण। अरे देवी, पुट छा थियो, मथे खे छो हथ ॾेई वेठी आहे? अरे बाबा भली आयो, जी आयो, वॾी कृपा कयो। ॾिसो न, मां परेशान थी वई आहियां, कृष्ण जो चित्र ठाहिण जे लाइ सुबुह खां वेठी आहियां, चित्र ई नथो ठहे। खिलण लॻा नारद जी, उन जो चित्र ठाहींदी, ये सॼी दुनिया हिकिड़े चित्र में ठाहे छॾी, उन जो चित्र छापींदी तूं, जंहिंजो चित्र ब्रह्मा जी बि पकड़े नथा सघनि। बाबा तव्हां कहिड़ी ॻाल्हियूं था कयो? खिलण लॻा। अरे छोरे जो जंहिंजो दर्शन करे आई आहियां, उहो मामूली छोरो कोन्हे, जादूगर अथई। त बाबा मां त वचन ॾेई आहियां नंद बाबा खे, यशोदा मैया खे, कि मां तव्हांखे सुभाणे कान्हा जो चित्र ॾींदमि या कुझु ॾींहंनि में ॾींदमि, ज़रूरु छापे ॾींदमि। हाणे कीअं थींदो? त
तरी नारद महाराज उपाय ॿुधायो, पुट हिकु कमु कर, श्री कृष्ण जो चित्र उहो ई छापे सघंदो जंहिंजे सिर ते श्री राधा रानी पंहिंजो हथ रखंदी, यानी जंहिं ते राधा जी आशीर्वाद कंदी उहो ई श्री कृष्ण जो चित्र छापे सघंदो। तॾहिं उन राधा जी जी आराधना कई, राधा जी उनखे स्वीकार कयो, कृपा कई, आशीर्वाद कई। ऐं राधा जी जॾहिं आशीर्वाद कई पोइ त उन जो एॾो सुंदर चित्र ठाहियो श्री कृष्ण जो, आहा काश उहो हुजे हा अॼु त सभु पागल थी वञा, दुनिया पागल थी वञे हा पूरी। ओरिजिनल अगरि फोटो हुजे हा उन्हनि जो त सुंदर चित्र ठाहे नंद बाबा यशोदा मैया खे ॾिनो, कन्हैया नचण लॻा, सम्झी विया कि राधा जी जी हिन ते कृपा थी आहे। वरी राधा जी प्रसन्न थी करे उन चित्रा सखीअ खे पंहिंजे अष्ट सखियुनि में शामिल कयो। राधा जी जी 8 सखियूं अथव, बेस्ट फ्रेंड्स जी। श्री कृष्ण भगवान जे सखाउनि जा नाला तव्हांखे पतो आहिनि न, तीअं राधा जी जी बि 8 सखी अथव, ललिता, विशाखा, चित्रा आदि। त उन्हनि में 8 सखियुनि में राधा जी चित्रा खे शामिल कयो। वृंदावन जी जेकी परिक्रमा थींदी आहे न, गोवर्धन परिक्रमा थींदी आहे न, उन में उन्हनि जो स्थान ईंदो अथव, चित्रा जी जो उन जो मंदिर ईंदो अथव। बोलो भक्तवत्सल भगवान की, राधावर कृष्ण चंद्र की। त कुछ समझ में न अचे केॾी महिल भाई त भगवान खे पुकारींदा कयो। सखी परेशान थी वई त भगवान छा कयो, नारद जी खे मोकिले छॾियो। नारद जी राधा सां मिलायो, राधा जी श्री कृष्ण जी प्राप्ति कराए छॾी।